Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. टोला घुमाया के ना ए सवार आयो के चोर आयो सुभाण गोए जो मुकाबलो करणो है ए उठेंगे एड़ो तैयार करायो जो काम न हणाए ए नबुड़ा ए तू उल्को मकर ए उठे के एड़ो घुमाइंदा सी जो असल बावा थी दी ए हाओ कांबू पर इने रब्बू आरे उठे जो हाल की ने ए वो खासो आहे खासो ए जे घुमंदो त ठीक थी विंदो ए हाओ कांबू ए ये ता आहे ए कीअं था भायो मुझो उठ भजण जो कीअं आहे ए हाओ खासो आई पर अन्या उठ कलड़ में खपे थो ए रबू असां मिड़ी अची हथ आहियूं मासात सुरई हाँ मासात कुंज ए राणी मुखे चयो त तोखे कुछ समझाईंदुस अच्छा हाउ जेकॾहिं राणी खान चयो आहे त ईअं ज़रूर हूंदो ऐं मिलण जी कोशिश त ज़रूर कंदो हूंदो ए अलाए जे कुजाड़ो आहे हुन जे मन में ईअं त आहे हू तोखे दिल जी गहराइनि खां चाहे थो ऐं तोखे हासिल करण जी पूरी पूरी कोशिश कंदो ए आऊं पिंड भीतर उन सां सच्ची दिल सां मोहब्बत थी करियां ऐं मासात इन सच्चाई जे करे त ॿिनि दिलनि जो पाण में मिलाप थींदो ऐं मासात अला उहो ॾींहुं ख़ैर जो आणे अल्लाह वॾो आहे मासात ऐं रब ख़ैर कंदो हल त हाणे हलऊं ए मुंहिंजी जानल तू को बि उल्को मकर तोखे सरबस्तो सामान जुड़ी विंदो ए राणा ए जी डी जो तो चयो नी उन डी तो की ना ए हां सजो डी तो अब बीठी हुयस हो तू सच्ची है मुझे मोमला उन डी आ चाकू की न हो इन करे आ की न पुजी सगस या मरा ए मिंजा राणा तू ठीक की न हुए की हाओ आओ चाकू की न हो मैं त कड़ो को सामान गिनी चाहा ए सामान वनी धूड़ पाए राणा तू रुगो चंगो भलो होज ए सामान पियो इंदो इंदो आओ न हाणे आ ए चाकू चंगो भलो आया तो के भी किस्म जो उल्को मकर है ए मिंजा राणा ए तो के खाऊ खाऊ ए सिल थी हुई की ए तो कुयाड़ो दीजी ए सिल्ले थे पाजे दुश्मन के ए तुझे लिंगे मंजा लगे तो ए तू सफाई सुकी सुकी अची भेड़ो थियो आई ए ई तने से ए सफा लुकड़ थी वियो आई हाओ थोड़ो तपो आयो पर हाणे आ चाक चंगो बोलो आया ए मिंजा रब ए तुझा वडा शुक्राना शुक्राना ए मुझे राणे जी बीमारी मां जानी छुटी ए तुझे दुआएं सा मुख की न थींदो बस मुझे जानल एक ही गणती है ए वो वरी केड़ी मुंजा राणा मुके बुधाए ने तुझी गणती माना मुंजी गणती पांजो वियाह वलाए कदे थी दो बस ये बेकरारी इंतजार है ए तुझी उकंड भी सिगी खत्म थी वेंदी ए तू रुगो सामान ते गिनी अच न ए हुकुम जो मुझे अखे ते बस हयार ही वञा थो ए सामान गिनी थो अचां ए मुके इंतजार होंदो सामान जो आओ वञा वंज हाय मुझी जान हाय मिंजा राणा वंज वञा पियो ए वंज राणा ये तू रुगो मुख आसरा बियो दी ए अज न सुबान ए हां बुधाई दो ए चंगू न थींदई ए हां के पांजो हिस्सो पति दे ए अज जो अज ए हां तो असी पांजो वास्तो ही खत्म करे छडीनो मई यार गुलू आऊं तुझो हिस्सो खाई विंदुस यार तो मुझे नंढड़ो भाव आई मुझे एतबार कोन थई जा
ये फिराडी माण्हूअ ते कहिड़ो इतबार आहीं? यार गुलू आऊं तुंहिंजो प्यारो दोस्त आहियां, तोसां ॿियाई थोरी कबी। ये मोह जी मेहनत जो ये मुख बि त हिस्सो मिलण खपे न। यार गुलू आऊं तुंहिंजा पैसा गॾु पियो करियां, यार नेठि शादी कंदे तोखे कम ईंदा। तुंहिंजो हिस्सो आऊं कापी ते लिखंदो पियो वञा, आख़िर में बाबा हिसाब कंदासूं न। ये तो अजी ने गाले मजा ये मुख को आसरो की न पियो लगे। तुंहिंजो हिस्सो मूं वटि ईअं सम्झ ॼण खीर, वक़्तु अचण ते मिली वेंदई गुलू। ये चङो, ये इन गाल के भी पोइ ॾिसबो। चङो तूं हाणे हल। ये ठीक है, ये आऊं हलां ई पोइ। हक अल्लाह, हक अल्लाह, हक अल्लाह। मुंशी कुजाड़ो मुजेरी काज जी दावत सभिनी खे ॾेई छॾी का अञा की ॻोठ रहनि था? मुजेरी मूंखे जिनी माण्हूअ जो चेल हो उनी सभिनी ॻोठे खे सॾु ॾेई आयसि। रमुड़ा तूं सुणाए। मुजेरी मोह त मुंशी किना बि अॻु ई कमु चोरो करे छॾियो। चङो कयां, पर मुजेरी तो ॻाल्हि करण जो पेचियो। उन जो मोह संगत वारे खे चई छॾियो आहे, हू पाणे ॻाइणे खे कोठे ईंदा। मुजेरी ये महफ़िल हिते बंगले ते थींदी न ॿाहिरि दड़े ते थींदी। आओ रात जो महफ़ल सुबुह जो तो जी ॼञ चढ़ंदी। पर मुजेरी हिकी ॻाल्हि थींदी। केही मुंशी? पा सभु इत हूंदासीं त हू मो राणो ऐं भूरियो वञी बनीअ ते वेही रहंदा, पोइ गरा मुर्सन उथारण ऊंझा थींदा। उन ॻाल्हि जो बि मोह बंदोबस्त करे छॾियो आहे मुंशी। खासो मुजेरी खासो, अहीं वॾो खपुर, पर अहीं त असांजे पुरखनि जी निशानी न। हाणे ई रुगो काज संभालण जी किजा मता माण्हू खिलायो। मुजेरी ए वरी खिल कुॼाड़े लाइ थींदी, कमु अहिड़ो थींदो जसुल वाह वाह थी वेंदी। मुजेरी चङो हाणे वञो, वञी कमकार जी कयो। टेम थोरो कमु जजो आहे, मता माण्हू खिलायो, सिगो कराए वठो। हाउ मुजेरी हियार जो हियार था वञूं। न वञूं था, हलिया रमुड़ा हलिया हलिया। ए मूंखे खणी हलण खां पोइ बाहे मरे मराए मूंखे वापसि न कजाई। ओ कूंच कूंच आऊं तोखे कीअं समझाया, ये चिरिया पारियूं ॻाल्हियूं न कर। ही राणो खान मुड़स माण्हू आ, मोए माराए खां सवाइ तोखे कीअं छॾींदो? साकू यार मनावणाए पावे सिर दी बाजी लग जावे, पावे सिर दी बाजी लग जावे। एहो मसला मुकावणाए पावे सिर दी बाजी लग जावे, पावे सिर दी बाजी लग जावे। साकू यार मनावण। ए वेली गुलूड़ा थकी जी पियो सुड़े। ये सेठे ये सरे ते कंधु भगो हुई, ये हेडो सामान गणी खयो आई का? अरे सोरा हाणे ने चथर के छॾ,
मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि सुणिजे। ये सुणाए ये सेठ सुणाए। ही समूरो सामान मुंहिंजी जानल खे हथ में ॾेई अचिजे। ये सेठ ए हींअर वञी ॾियां मासी जानो लॻे। ए आओ यार ॾेई अचिजे। हणुड़े ए ई हेॾो बार ए मुंहं कना कीअं खजंदो? अरे सरा तू मुंहं कना बि वियल आहीं का? ए न सेठ ए हरियां भरियां ईअं बि कीने ए हींअर तो खणी ॾेई। जल्दी वञी ही जानल खे सामान ॾेई आ। कुझाड़ो साथ कदी जाडल बुक। ए न सेठ ए हाँ मासी जानल खे पिंड कोन ॾींदुसि। ए हाँ नजम खे 100 रुपया ॾियां तो ए हो वञी ॾींदुसि। ए हाणे जानल खे पादर। अरे 100 रुपया मारे हुन के दी तुझे तक घरों की न पियो वञे। अरे हल हसे मरी सामान मुझाई दे का। ए मुआ ए आस्की करे तू ए सामान ढोया आओ। अरे को पैसा छाजे ला तो वठी तू? पैसा वडा आगे लख बोरी न खजे दो न जा। ए गोचो पुटिया गोचो। ए चङो थियो जो तूं अची वई। ए राणा ॾे ख़बर। कुंज मूं सॼे कम जो बंदोबस्त करे छॾियो आहे। ऐं हा तूं होशियारी सां रबू ऐं नबूअ सां गॾु उन जॻह ते पहुची वञजांइ। आउं अॻु ई उते बीठो हूंदुसि। ए कंडीअ वारे रस्ते ते? हा कंडी वारे रस्ते ते। ऐं ॻाल्हि ॿुध कंहिं बि क़िस्म जो डपु न कजांइ। ए मूंखे खणी हलण खां पोइ बाहे मरे मराए मूंखे वापसि न कजांइ। ओ कूंज आउं तोखे कीअं सम्झायां? ये चरिया पारियूं ॻाल्हियूं न कर। ही राणो खान मुड़स माण्हू आहे। मोए माराए खां सवाइ तोखे कीअं छॾींदो? तोखे छॾींदुसि पंहिंजी कूंज खे। ए मतां मुझेरी तो मथां ज़ोर रखे ऐं तूं मजबूर थी मुख वापस करी। ही राणो खान ॿियनि जे नगनि तां निसार थियण वारो माण्हू आहे। ओ कूंज तूं त मुंहिंजी आहीं। सॼी ज़िंदगी मूंसां साथ निभाइण जा वाइदा कया अथई। मूं बि तोसां वाइदा कया आहिनि। सॼी ज़िंदगी गॾु रहंदासीं। जेसि ताईं हिन सिसीअ में साहु आहे तेसीं गॾु रहंदासीं। ए उहा त मूंखे ख़बर आहे। मूंखे दिलजाए आहे। ए आऊं हाणे हलां थी। अम्मा मूंखे ॻोल्हींदी हूंदी। ॻाल्हि त सम्झी वई आहे न या अञा सम्झायां? ए हाओ राणा हाओ तूं को बि फिक्र म कर। आऊं ते अची वेंदसि। आऊं फिक्र कोन थो कयां मुंहिंजा सोना साईं। आऊं फिक्र कोन थो कयां। आऊं त ग़ुलाम आहे तुंहिंजे अॻियां। ही राणो खान ग़ुलाम आहे। तव्हां भली हलो। मासी अबा नजम ए कुजाड़ो आंदो आए। ए मासी साथ फटण दे। हाओ अबा हाओ पट सा। मासी जानल हिन मजी कीमती सामान आहे। पर पुट मासी ए सामान सेठे तो हला मोकलियो आहे। हां पुट। आओ मासी तू सामान खणी वनी सवलो घर रख आऊं हलां थो। ओ अबा वे ही त चाहे कड़या। न मासी हट ते माण्हू की नी वञा थो। अचे पंहिंजो सामान वठ। एको चो नहीं कुजाड़ो छे नहीं तो के चए डॉक्टर के घुराए उमर आई थी। पर थे नहीं कुजाड़ो तो मिली यो तो मुझे साह तो निकले डॉक्टर के घुराए दे। ए अचे तो डॉक्टर अचे तो किन थी मरी। मुझे
मूमल तोखे तकलीफ़ जोर जी आहे त आउं कुॼाड़ो कयां तोखे चयो त आयमि त आउं मोकिलियां थो माण्हू खे ऐं पोइ कुॼाड़े लाइ पेरड़ियूं करे मुंहिंजो साह थो वञे ऐं तोखे पंहिंजी लॻी वई मोकिलियां थो मूड़े खे डॉक्टर खे वठी अचे मुझे जानल मौसी चर्चा मकर ए मुंहिंजा राणा ए ॻाल्हि सच्ची थी कयां ए गुल्लू मूं अखे की न ॾिठो आहे ना ई सामान आयो सच्ची पई चोई ए तो जो कसम ए आऊं सच्ची थी चवां मासी ॾे हाल अहवाल भूरे भाउ छा थियो कम थींदो या न हा भा ईअं सम्झो त कम थी वियो ए सच्चा मां हाओ पुट भूरा नूरी चयो त ए ॻाल्हि मूंखे बि वणी आहे भूरा भाउ लख लख मुबारकूं ए सारंग भा तोखे बि मुबारक पुट अञा तरसो पक थे पहुचाइजाए न मां न हाणे असांखे पक्का आहे भाभूरे जी ज़ाल सुरही थींदी ए हा दी ईअं जो ईअं भूरो हाणे घोट थे ई थे छो न थींदो मुंहिंजो भाघोट हिन अंगण ते मोर लगी वई बहारी हिन वेड़ल ते कान लगी वई बहारी लगी वई बहारी गुलनि लाई गुलज़ारी लगी वई बहारी मूं अञा कीन आयो आहे मूं खे अलाए कुॼाड़ो थियो आहे ईंदो त जरूर ए त मूंखे बि पक्का आहे अंगण बुहारिया जन्नत जुवाटू निहारिया यार सजड़ा है अंगण बुहारिया अची त पियो पर हथ मंझ ते की कीने अॼु बि हीअं हथ ख़ाली मुझे जानल राणी कीअं पई भाई ए भाया त खासो थी ए पर तू तो अॼु बि हथे ख़ाली कुछ की न खणी आयो ए तुंहिंजो सामान त आउं गुलू जे हथे मोकिलियो हो तोखे जुड़ियो की न कर ए मूं त गुलू खे अखे की न ॾिठो आहे ए मुझे जानल मौसी चर्चा मकर ए मुंहिंजा राणा ए ॻाल्हि सच्ची थी कयां ए गुल्लू मूं अखे की न ॾिठो आहे ना ई सामान आयो सच्ची पई चोई
ए तो जो कसम ए आऊं सच्ची थी चुआ तो केड़ा की सामान ए मुख खबर की ने ठीक है हाँ हयार जो हयार वञी थो ॾिसां हिन भागे सामान काॾे कयो ओ वञ वञ ए कांबो ए कुजाड़ो तो चेन बो ए उठे जी कर ख़बर काल की घुमिया ए मोह वारो उठ त खासो घुमियो पर रब वारे उठ असल मजो की न कयो हाँ रबू काबू सही तो चवे ए हाओ रमजान ए काबू सच्ची तो चुए चङो ठीक है काबू आउण हला तो राणो खान अचे हुनखे ॿुधाए छॾिजो ए हाओ रमजान ए जल्दी वञ जल्दी ए किथे भाभी नाराज न थी वञई ए यार छॾियो मस्करीअ खे आउं हलां थो ए हाँ ठीक है हल हल हला भाई ए सुरई तमाम जल्द असांजी आस पूरी थी वेंदी अम्मा मूंखे ॻाल्हि ॿुधाई आहे ए मासी नूरी अम्मा खे पक ॾिनी आहे पंहिंजे विहांव जी हाँ भुरल इहा ख़बर मूं भी ॿुधी आहे आऊं सम्झां थी त मूं जेके पंहिंजी चाहत जे चमन में गुल पोखिया आहिनि उहे ज़रूर पंहिंजी खुशबू विखेरींदा ए सुरई पोइ असीं हिन थर जी भेटुनि ते मोहब्बत जा कलाम ॻाईंदासीं हाँ भुरल ईअं ई थींदो असीं हमेशह लाइ गॾु हूंदासीं ॾाढो मज़ो ईंदो सभिनि जूं आसूं ऐं उम्मीदूं शाला पूरियूं थियनि ऐं हाणे हलूं न त मासी नूरी अजाए सवाल जवाब कंदी ए हल सुरई हल सुखा अहिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मासीअ खे असां विसरी विया आहियूं छा मतलब इहो त मासी असांजी शादी जी ॻाल्हि ई नथी करे इन करे पिया चयूं इहा ॻाल्हि नाहे सारण अम्मा खे असांजी शादी जो तमामु घणो फिकर आहे पर वेचारी वटि पैसा वग़ैरह कोन्हनि शादी त सादगी सां बि थी सघे थी उहो त असांजो ख़्यालु आहे न पर अम्मा इहो न चाहींदी हूंदी त उनजी धीउ संदसि घरां हथे खाली वञे ईअं त आहे ऐं ॿियो त भूरे भाउ जी शादी जो हूंदो अथसि हाणे भूरे जो बंदोबस्त थी चुको आहे न पर अञा बि ॻाल्हि अध में आहे रिश्ते जी पक तॾहिं थींदी जॾहिं हू मिठाई विराए ॾींदा इहा ॻाल्हि तूं पकी सम्झ तुंहिंजो वात गुलाब सारा ऐं हा मासी खे इहो बि चई छॾिजां त मूंखे तूं सिर्फ़ु 3 वॻनि में खपी वधीक कुझु बि न छो त मुजेरी सां दुश्मनी पई हले वरी करे न सभिनी जी ख़ुशियूं बर्बाद